दादू मां ब्यूरो चीफ शहजाद चांडियो की रिपोर्ट मुताबिक दादू में पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन जिले दादू जो इजलास ज़ेर सदारत डॉक्टर अमजद हुसैन मस्तोई की अगवानी में थियो, जंहिंमें ज़िले के मुख्तलिफ़ तालुक़नि मेहड़, कैन, शाद, जोही, दादू ऐं नंढनि वॾनि शहरनि के डॉक्टरनि डॉक्टर सलाहुद्दीन लाखेर, अब्दुल करीम मीरानी, महताब हुसैन चन्ना, विनोद कुमार, इमाम बख्श चन्ना, शिराज दावच, मंजूर हिंगोरो, शबीर अहमद एरी, मुन्नीर अब्बासी, नूर नबी भुट्टो, रशीद अहमद गाली, मंजूर अहमद खारो, जाहिद दावच, जब्बार बबर, अब्दुल हमीद समेचो, अब्दुल करीम मीरानी, अजीज अहमद चांडियो समेत ॿियनि डॉक्टरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते PMAS सदर डॉक्टर अमजद मस्तोई इजलास के खिताब कंदे चयो त बाडी जो 2 साल मुदो पूरो थी वियो आहे, जंहिंजे करे अॼु खैन इजलास घुरायो आहे। हुन चयो त नए इलेक्शन लाइ इलेक्शन चेयरमैन डॉक्टर मुमताज अली चन्ना के मुक़रर कयो वियो आहे, जेको नए इलेक्शन जो शेड्यूल जारी करे ॿीहर इलेक्शन कराईंदो। हुननि चयो त गुज़िरियल 2 सालनि दौरान डॉक्टरनि सां केतिरा ई मसइला थिया। डॉक्टरनि जे नुमाइंदा तंज़ीम PMA जे उहिदेदारनि ऐं मेंबरनि गॾियल तौर ते इन्हनि मसइलनि खे हल कराइण जी कोशिश कई। हुन चयो त केतिरनि ई डॉक्टरनि खे हिरासा कयो वियो, केतिरनि ई डॉक्टरनि मथां दहशतगर्दी जा केस दाख़िल थिया। कुछ शरपसंदनि डॉक्टरनि मथां तशद्दुद पिणु कयो। PMA डॉक्टरनि जी तर्जुमानी कई आहे ऐं हमेशा कंदी रहंदी।